नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोसपुर में खबर ॾींदा हलूं त घोसपुर शहर ऐं उनजे आसपास वारे इलाइक़नि में रोलू ऐं छितन कुतन जे ॾाणण वारो सिलसिलो रुकजी न सघियो। रोलू ऐं छितन कुतन मस्जिद पाड़े जो रवासी 7 वरिये जे फज़ल रहमान ओगाई शहर जी शाख वारे इलाइक़े जो रवासी मुनीर चाचड़ ऐं ॻोठ गुलामुल्ला बाजराणी जे रवासी मसामात बशीरा खे रोलू ऐं छितन कुतन ॾाढे ज़ख़्मी करे विधो है, जंहिंखे वारिस घोसपुर जे सरकारी अस्पताल खणाया आहिनि, जिते कुतन जी चक जी वैक्सीन न हुजण ते चिमनी शाख जी सरकारी अस्पताल रेफर कियो वियो, जिते चिमनी शाख जी सरकारी अस्पताल जे इंचार्ज राजा भइयो वैक्सीन करण खां इनकार कंदे मुतासिर माण्हुनि खे इहो चई वापसि करे छॾियो आहे त असांखे वैक्सीन सिर्फ़ 4 यूसिन लाइ मिलियल आहे, उन खां अलावा वैक्सीन हरगिज़ कोन ॾिनी वेंदी। ॿिए पासे मुतासिर वारसनि ज़िले इंतज़ामिया तोड़े चिमनी शाख जे सरकारी अस्पताल इंचार्ज राजा भइयो खिलाफ़ मोहम्मद हसन ऐं एजाज ओगाई जी अॻुवाणी में एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन डीसी कश्मीर तोड़े सिंध जे वॾे वज़ीर खां मुतालबो कयो त बिना कंहिं देर जे अस्पताल इंचार्ज खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे कुता मार मुहिम शुरू कई वञे।